गुरुमुखन के घुर्जे, हुक्म आहे संत तपस्या में वञे और सेवक सेवा करे, वो लाभ पाईंदो। गुरु संत संसार जे मन जी रक्षा कंदा आहिनि। मन जी रक्षा आहे ज्ञान सां। संत ज्ञान ॾींदा आहिनि, मन जो हेॾे होॾे न वञे, काबू में अचे, उन ज्ञान में रोके पाण खे। और सेवक जो धर्म आहे, गुरुमुखनि जो धर्म आहे, संत जे शरीर जी रक्षा करे। श्री राम। मां अॻ में इहे क्रम सां चैप्टर सम्झाया हुया, वरी थोरो रिपीट करणो पए थो। प्रभु जॾहिं हृदय में प्रेम पैदा करे थो, कृपा करे थो, पंहिंजी तरह प्रेम श्रद्धा उत्पन्न करे थो, तॾहिं जीव हिन जगह ते पहुचे थो। हरे राम। थियो श्रद्धावान या प्रेमी। जॾहिं प्रेम हृदय में आयसि तॾहिं हिते पहुतो, उहो प्रेमी सॾियो वेंदो। हिते आए खां पोइ जॾहिं दर्शन कयईं, वरी सत्संग ॿुधाईं, त पोइ थी पियो सत्संगी। हिते पहुचे ई न हा, दर्शन ई न करे हा, त सत्संग कीअं ॿुधे हा। प्रेमी पोइ सत्संगी। सत्संग में असांखे आत्मा जे कल्याण जो रस्तो मिलंदो आहे। श्री राम। आत्मा जे कल्याण जो रस्तो। हाणे आत्मा जो कल्याण छा? आत्मा त सदाईं निर्विकार आहे, उन जो कल्याण छा जे लाइ? त कल्याण असांजे मन ऐं तन जो। त मन जो कल्याण थींदो सिमरण सां, और तन जो कल्याण थींदो शेवा सां। सिमरण सार्थक तॾहिं थींदो जॾहिं शरीर सां शेवा कंदो। सिमरण केॾो बि करे, उन प्रभु वटि कहिड़ी परवाह आहे। तूं पंहिंजे मन खे शांति कयो, पर ॿिए जी शेवा न कये। साधना और तपस्या त तॾहिं आहे जॾहिं तूं तन सां शेवा करे। मन सां कई गुफ़ाउनि में जपींदा ईअं मरी विया, कहिड़ी ख़बर आहे। श्री राम। तूं परमात्मा वारो दर्जो पाए वञो, यश पाए वञो, त तूं ॿिए जी शेवा कर। शेवा कंदे जंहिंजो सॾिबो पिया उन्हनि जो ई शान कढंदे और पंहिंजो मान पाईंदे। साम्हूं वारे जी जंहिंजी बि तूं शेवा कंदे, मान तूं वठंदे, शान गुरनि जो थींदो। भाई हे कंहिंजो आहे? हे संत मेला मल्हाइनि था, संगत जी शेवा कराइनि था, संगत अची सत्संग जो संतनि जो लाभ वठी वञे। हरे राम। तूं जंहिंसां बि समक्ष थी करके कंदे, तूं हिकु ॾींहुं उन नगर में वञे, तुंहिंजो आदर कंदा, हे प्यारो हो जेको असांजी शेवा पियो करे। वाह भाई वाह, वाह भाई वाह। शान गुरु जो, मान पाण पाईंदे। श्री राम। तुंहिंजे सिफ़त करण सां गुरुनि जो मान कोन वधंदो। गुरु पंहिंजे गुणनि जे ज्ञान करके सदाईं पंहिंजो मान शान में आहिनि, पर तूं पंहिंजो मान पाए त संगत जी शेवा कंदे। त हिते मुंहिंजा प्यारा, त शेवाधारी, पोइ दर्जो पवंदो शेवाधारी। और शेवक ई साहिब जे समान आहे। सत्संगी सत हृदय में आहे, प्रेमी प्रेम हृदय में आहे, और शेवाधारी शेवा खे धारण कयईं त उहो टपड़नि जे मालिक थी पवंदो। साहिब ते शेवक बड़ो। जेकी आज्ञा थींदी उहो शेवा करे। गुरु गोबिंद सिंह चयो, रहत रहे सोई सुख मेरा। रहत रहे जेके असां चऊं उहो करे। वो साहिब में उसका चेरा। उहो साहिब आहे, मां उन जो चेलो आहियां। श्री राम। मुंहिंजा प्यारा, जेको हिकु गुरुमुख पोइ जॻह सां पैदा थींदसि गुरु करण जी। जॾहिं शेवा कंदो, सिमरण कंदो, पोइ गुरु खां ज्ञान वरितई, तॾहिं गुरुमुख थी पियो। जेकी गुरु जे मुख मां निकिरे उन ते हले। जेकी शब्द, जेकी ज्ञान, गुरु जे आज्ञा खे अवहेल न कयईं। राम। इन जे लाइ टियों ॾींहुं रोहड़ी वारे प्यारे धामनदास वटि वेठासीं। असांजो राधा कृष्ण आलम चंदानी गॾु हुया। डॉक्टर नानदास बि हुते आया, वेठा। असांजो प्यारो जोताणी साहिब कंहिं फ़क़ीर जो शेवक हुयो, कराची में ॿुधाईं। मथां चयईं त फ़क़ीरनि चयो, अबा गुरु करणु वॾो गुनाह आहे। श्री राम। मूंखे चयईं उते फ़क़ीर साईं चयो त मां पुछियोमांसि, साईं पोइ हे सभई फ़क़ीर त आख़िर मुर्शिद करे विया, गुरु करे विया, जेकॾहिं गुनाह हुजा त पोइ उन्हनि छो कयो? श्री राम। चयो, अबा गुनाह इन जे बराबरि इन बारे में आहे त गुरु कयोसीं माना असांजो समर्पण थी वियो। हे कुल गुरु न आहे जो सफ़रियूं उगाड़णियूं आहिनि या असांखे नारियल ऐं मिसरियूं भेटा करणियूं आहिनि। गुरु जी भेट ई तन मन थींदी आहे, समर्पण भाव। जेकॾहिं समर्पण भाव जो हिन खे मन में ताक़त नाहे त गुरु न करे। न त गुरु जेकी चयो और न कयईं, अवहेल न कयईं, ओहो, इन जहिड़ो पाप ॿियो कोन थींदो। श्री राम। संसार में सदाईं जीए
पर इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो। पर तव्हांखे मां हिकिड़ो कटू सत्य चवां, उहो गुरू संत जे लाइ मोल आहे। जेको गुरू जे शब्द जी अवहेलना थो करे उन ते हले नथो। गुरू जेकी चए थो उन जे कल्याण जे लाइ। गुरू स्वतंत्र आहे, उहो शेवक में साहिब संत बणियो आहे, हुनखे कहिड़ी पंहिंजे शरीर जी क्रिया आहे। पर कई बि जेका शेवा आहे, आज्ञा आहे सत्संगत जी, सत्संगत में साईं आहे, कंहिं बि आज्ञा में न हलियो, बसि लाइ चई छॾियोसीं। एकांतवास खां पोइ ॿाहिरिनि शेवादारनि वधंदे वधंदे 35 शहरनि जी अॼु शेवा हले थी। 4 ॼणा पंहिंजा धंधा छॾाए करे 3 ॾींहंनि खां 10 ॾींहंनि ताईं शेवा 3 ॼणनि जी हली रही आहे। प्यारे मोहनलाल मंडल ठाहियो आहे त रात जो उहे बालका जेके 108 ॿुधो था आहे ॿुधो त रात जो हाणे अॻे महिमान उहे जेके ॿाहिरियां ईंदा हुआ शेवक 3 बजे उथी करे शेवा कंदा हुआ, पर हाणे उहे बालक सॼियूं ॿुहारियूं सुहारियूं मथे काकूस हे हो, उहे बालका सॼी राति जो शेवा था करे छॾनि पिया। बाबा शेवा थी वेंदी आहे, शेवक रहिजी वेंदा। जेके पूज बणिया आहिनि उहे पुजारी बि पाणे पंहिंजा पैदा कंदा आहिनि। जेको दाव कंदो आहे मां कयां थो, बसि उहो शेवा को रहिजी वेंदो आहे। जेको हस्ताक्षेप करे पंहिंजी शेवा जो फल वठी वठे, शेवा कंहिंजो इंतज़ारु न कंदी आहे। हरे राम। हे गुरुमुखनि खे रस्तो आहे त जेको आख़िरी स्टेज ते गुरुमुखताई ते पहुतो आहे, जॾहिं हेठों हलियो तॾहिं पहुतो, पर उन गुरुमुखाई खे हथों छॾे करे अवहेलना करे। गुरुमुख में सभई गुण हुजणु घुरिजनि, सत्संग करणु, शेवा करणु, प्रेमी हुजणु, नेमी हुजणु, टेमी हुजणु, सभ खे प्यार करणु, गुरुनि जो शान वधाइणु, गुरू जो कार्य करणु। श्री राम। पर गुरुमुख इन पटल ते अची पहुचे जो कॾहिं 5 ॾींहं अचे पियो, कॾहिं 10 ॾींहं न पियो अचे। वरी पुछो वञे ते साईं जेको पुॼी सघे थो, शिष्य थो जवाबु ॾे, छो पुटु 10-15 ॾींहं कोन आहे, ते साईं जेकी पुॼी सघिबो त अचिबो न। उहो उन गुरू जे लाइ उहो शिष्य जीअरो आहे, सम्झो था। सदाईं जीअरो सम्झो, न अचे त उहो ई चङो आहे न। सम्झी छॾियो, बसि भुला न कयो। जेको गुरुमुख आहे अवहेलना कंदो त बसि इहो ई वॾो गुनाह थी पियो। उन फ़क़ीर जे चवण मुआफ़िक़ तोखे इहा ताक़त ई न आहे त तूं गुरू छो थो करे। श्री राम राम।